हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग एंड वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो, मज़े में आहियो? ऐं मूंखे उमेद आहे त हर कोई सेफ़ हूंदो ऐं ख़्याल बि रखंदा हूंदा, छो जो बरसाती सिलसिलो आहे। पर हाणे त बरसाति जेको आहे ख़ुदा हाफ़िज़ करे रही आहे। ज़ाहिर आहे हीउ सिस्टम हुयो जेको ॿाहिरि अरब में सर्कुलेट करे रहियो हुयो काफ़ी ॾींहंनि खां, जेको कराची पहुतो ऐं कराची में काफ़ी सारियूं बरसातूं वसियूं। कल्ह सॼो ॾींहुं, वरी सॼी राति, अॼु सुबुह बि जेको आहे सुठी बरसाति थी। पर मंझंदि खां पोइ जेको आहे तक़रीबन 12 बजे खां पोइ जेको आहे बरसाती सिलसिलो टुटंदो वियो आहे ऐं हीउ जेको आहे पंहिंजे इख़्तिताम ते पहुतो आहे, पंहिंजी मंज़िल जी तरफ़ हली रहियो आहे। सो सुभाणे खां वठी मामूल ते ज़िंदगी अची वेंदी कराची में। बाक़ी जेको पाणी आहे उहो आहिस्ता आहिस्ता निकिरंदो वेंदो। पर जीअं तव्हांखे ख़बर आहे त मलीर नदी में जीअं तुग़यानी थी वई आहे, सम्झ में न ईंदो आहे असांजी अवाम जेको आहे छो एॾी मतिलबु जेको आहे एडवेंचर घुरंदी आहे ऐं एक्साइटमेंट जे करे जेको आहे कुझु सोचींदा बि न आहिनि त इन सां बि को नुक़सानु थी सघे थो। जॾहिं तव्हांखे मना कयो वेंदो आहे त भाई अहिड़नि पासनि ॾे न वञो जिथे जेको आहे अहिड़ा हालात आहिनि, त तव्हांखे जॾहिं मना कयो थो वञे पर तॾहिं बि आवाम उते पहुती पई हूंदी आहे। मलीर नदी में जी एॾी तुग़यानी लॻी पई आहे, ॼण सिलाबी सूरत हाल आहे, तॾहिं बि आवाम उते वञे थी, टिकटॉक ठाहे थी ऐं जेको आहे वीडियोज़ भरे थी, स्टेटसिस लॻाइनि था। त बराए महिरबानी करे अहिड़ियूं हरकतूं न कयो। ऐं जीअं तव्हांखे ख़बर आहे कल्ह 3 ॾींहं खां वठी जेके हादसा कराची में पेश आया आहिनि, अलाह खां पनाह घुरो ऐं पंहिंजो बि ख़्यालु रखो, पंहिंजे घर भातियुनि जो बि तमामु घणो ख़्यालु रखो। उन खां अलावा हिकु अॼु सुबुह अफ़सोस तव्हांखे ख़बर असांखे इहा पई त लाड़काणे सां तालुक़ु रखंदड़ सिंध जो सुरीलो फ़नकार अल्ताफ़ हुसैन समो वफ़ात करे वियो। अल्ताफ़ हुसैन समो जिन जी सुञाण सिंध में ग़ज़ल गायक ऐं नोहा ख़्वानी क्लासिकल सिंगर तौरु हुई ऐं दुआ आहे त अल्लाह साईं उन्हनि जी मग़फ़िरत करे ऐं उन्हनि जा दर्जात बुलंद करे। पोयां जेका उन्हनि जी फैमिली आहे अल्लाह साईं उन्हनि खे सब्र अता करे। उन खां अलावा अॼु जेको आहे दुनिया में वर्ल्ड सुसाइड प्रिवेंशन डे मल्हाइजी रहियो आहे। मतिलबु त ख़ुदकुशी खां बचाव ऐं रोकथाम जे लाइ हीउ ॾींहुं मल्हायो वञे थो। ख़ुदकुशी हराम आहे, इहा असां सभिनीनि खे ख़बर आहे त ख़ुदकुशी हराम आहे, मायूसी कुफ़र आहे। पर प्रॉब्लम इहो हूंदो आहे त जेके माण्हू ख़ुदकुशी कनि था या जेकी ख़ुदकुशी जो इरादो रखनि था, असां उन्हनि खे केतिरो बि मोटिवेट कयूं या उन्हनि खे काउंसलिंग करण जी कोशिशि कयूं, पर असां उन्हनि खे काउंसिल कॾहिं बि नथा करे सघूं। इरादो जेको हू करे थो छॾे पियो त हू उहो ई कंदो आहे जेको हुनखे करिणो आहे। पर ख़ुदा न ख़ास्ता ख़ुदारा हिते जेको आहे इलाही माण्हू जेके आहिनि पंहिंजी मतिलबु डेली बेसिस जी जेका हिकिड़ी ज़िंदगी आहे उन्हनि जी, अनएम्प्लॉयमेंट आहे, परेशानियूं आहिनि, घरेलू तकलीफ़ूं आहिनि या ॿिया जेके बि मसइला मसाइल आहिनि, उन्हनि खां हारिजी वेंदा आहिनि, तॾहिं सुसाइड जो फ़ैसिलो कंदा आहिनि। या त वरी कुझु अहिड़ा सोसाइटी जा माण्हू जिन जे सबबु हू सुसाइड करण जी कोशिशि कंदा आहिनि। त एॾो ज़हर जेको आहे पंहिंजे अंदर में न रखो ऐं न ई वरी कंहिं ॿिए माण्हू खे एॾी अज़ियत ॾियो जो हू सुसाइड करण जी कोशिशि करे। पाण बि सुख सां रहो, ॿियनि खे बि सुख सां रहणु ॾियो। ऐं मां तव्हांखे इहो ई चवंदसि त प्लीज़ जॾहिं बि तव्हां ॾिसो था कोई अहिड़ो इंसानु आहे, जॾहिं तव्हां हुनजी ॻाल्हियूं ॿुधो था ऐं अजीबो ग़रीब हुनजी हरकतूं आहिनि या अजीबो ग़रीब हुनजी ॻाल्हियूं आहिनि, त बराए महिरबानी करे कंहिं सुठे साइकाट्रिक खे उनखे कंसल्ट कराइण जी कोशिशि कयो ऐं कंहिं बि सुठे डॉक्टर ॾे उनखे वठी वञो त हुनजी मदद थी सघे इन में। उन खां अलावा व्यूअर्स, तव्हांखे ख़बर आहे त नेपाल में हिकिड़ो इनक़लाब आयो आहे। हिकु ॿिनि ॾींहंनि खां असां ॾिसी रहिया आहियूं उतां जी जेका यूथ आहे उहा उथी आहे ऐं जॾहिं यूथ ॾिठो त भई असां वटि हिते अनएम्प्लॉयमेंट लॻी पई आहे, असां रोज़मर्रा जी ज़िंदगी जेका गुज़ारे रहिया आहियूं, परेशानियुनि में गुज़ारे रहिया आहियूं, न असांखे उहे फैसिलिटीज़ मिली रहियूं आहिनि, न असां वटि का उहा लग्जरी लाइफ आहे जेका असां डिज़र्व कयूं था। असांजा जेके बि हुक्मरान आहिनि या उन्हनि जी जेकी बि औलाद आहे उहे त ॿाहिरिनि मुल्कनि में अयाशियूं था कनि पिया ऐं जेको आहे वॾनि वॾनि गाॾियुनि में लग्जरी लाइफ जेको आहे गुज़ारे रहिया आहिनि। त भई उतां जी जेका यूथ आहे उन्हनि हिकिड़ो जेको आहे नेपो किड जे नाले सां हिकिड़ी तहरीक हलाई, जेका सोशल मीडिया ते हुननि जेको आहे हाईलाइट करणु स्टार्ट कयो। उन खां पोइ जेका उतां जी सरकार आहे उनखे इहा ॻाल्हि पसंदि कोन आई, उन सॼो जेको सोशल मीडिया आहे उहो बंदि कराए छॾियो। ऐं जॾहिं त ॿारनि खे उहा ख़बर पई त भई हीअ त जेको आहे सोशल मीडिया इन्हनि बंदि कराए छॾियो आहे, तॾहिं बि उन्हनि जी उहा तहरीक न बीठी। उन खां पोइ वरी जेको आहे
हुननि सॼे नेपाल में तबाही मचाए छॾी आहे, इनकलाब आयो आहे। सो अहिड़े इनकलाब जो हिते पाकिस्तान में बि असां इंतज़ारु करे रहिया आहियूं त असांजी यूथ उथे ऐं बाक़ाइदा विढ़ो पंहिंजे हक़नि लाइ। असां हिते टैक्सिस ॾेई रहिया आहियूं, असां हिते जेको आहे घणो कुझु करे रहिया आहियूं, पर असांखे फैसिलिटीज़ नथियूं मिलनि। असां रोज़ टैक्सिस भरे रहिया आहियूं, रोज़ टैक्सिस भरे रहिया आहियूं, 13% अलॻि टैक्स भरे रहिया आहियूं, 14% अलॻि टैक्स भरे रहिया आहियूं, 4% जिथे असांखे ऑनलाइन बिलीव मी मां अॼु इहा शइ गौर कई आहे त मां कॾहिं बि काई बि ऑनलाइन शइ जॾहिं ऑडर कंदी आहियां त उन ते जेकॾहिं फ्री डिलीवरी हूंदी आहे त 399 या 299 एक्स्ट्रा उन में टैक्स लॻल हूंदो आहे। भाई इहो छाजो टैक्स था भरियो? जॾहिं फ्री डिलीवरी आहे त टैक्स छाजो था वठो पिया? उन खां अलावा रेस्टोरेंट्स, जेके बि वॾा वॾा रेस्टोरेंट्स आहिनि उते त वञी तव्हां जेको आहे न मानी हींअर खाई नथा सघो पिया। जिथे तव्हांजो 7 खां 6 हज़ार बिल ईंदो टैक्स लॻण खां पोइ, उहो ई तव्हांजो बिल जेको आहे 9, 10, 15 हज़ार ताईं हली थो वञे पियो। तव्हां काथे बि कंहिं मार्केट वञो था, इंसान आहे कंहिंखे का शइ पसंदि अची थी वञे, किथे मॉल में वञो था या कुझु बि काई बि शइ वठो था त तव्हांखे उते एक्स्ट्रा जेको आहे टैक्स पे करिणो थो पवे पियो। ठीकु आहे, असां मना नथा कयूं, असां टैक्सिस भरण जे लाइ बि तयारु आहियूं, पर असांखे उहे फैसिलिटीज़ ॾिनियूं वञनि, असांखे उहो असांजो हक़ु ॾिनो वञे जेको असां अवाम तव्हां खां घुरूं था। सो चवण जी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं इनकलाब ॿियनि मुल्कनि में अची सघनि था त असांजी अवाम खे बि थोरो होश करणु घुरिजे ऐं तव्हां बि उथो, पंहिंजे हक़नि लाइ विढ़ो। बिल्कुलु ईअं बि न त जीअं नेपाल में थी वियो आहे, पर हा आहिस्ता आहिस्ता जेको आहे उथो ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ ज़रूरु आवाज़ु खणो। उन खां अलावा अॼु जीअं मौसमु सुहिणो आहे त अॼु असां वटि गेस्ट बि ॾाढा सुहिणा हिते आयल आहिनि ऐं इनशाला महफ़िल ॾाढी सुठी थींदी, कचहरी बि सुठी थींदी। सभिनि खां पहिरियां जेको मां तारुफ़ कराइणु चाहींदसि, असांजी भेण हे जेका स्पेशली थर मां आयल आहे ऐं फोक सिंगर आहे, तमामु सुठा सुठा गाना अॼु असांखे ॿुधाईंदी। शकीला नून असां सां गॾु हिते मौजूदु आहे ऐं उन्हनि सां गॾु उन्हनि जा वालिद साहब आहिनि जेके राजा सलीम गुल नून हिते मौजूदु आहिनि, उन्हनि खे बि भलीकार कंदासीं। उन खां अलावा असां सां गॾु असांजो पंहिंजो प्यारो भाउ शाहिद राहूजो हिते मौजूदु आहे, जेको तव्हांखे ख़बर आहे त थर प्रोडक्शन बि हलाईंदा आहिनि। उन खां अलावा ऑडियो मास्टर, कंपोज़र ऐं पोइट बि आहे ऐं ॿियो जेको आहे असां सां गॾु असांजो सुरीलो सिंगर, सुरीलो भाउ असांजो जॾहिं बि ईंदो आहे असांजे प्रोग्राम में 4 चंड हणंदो आहे, तौफ़ीक़ अब्बास जेकी सिंगर ऐं कंपोज़र आहिनि। सभिनी खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। एॾा सीरियस छो थी विया आहियो भला? असां चयो की असांखे मौक़ो कॾहिं मिलंदो। हा न न न मां असल में छा आहे जो थोरो टाइम वधीक वरितो, छो जो पैसा हिन जा ई था मिलनि न। कीअं आहियो? अल्लाह जो करम आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो करम आहे। तव्हां ख़ुशि लॻा पिया? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु। अच्छा, मुंहिंजो नालो शाहिद राहूजो, पर थर प्रोडक्शन SR प्रोडक्शन। सॉरी, SR प्रोडक्शन। जी 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 थर प्रोडक्शन चाहिए, सॉरी SR प्रोडक्शन। जी जी, ॿियो ख़ुशि लॻा पिया? इन करे सीरियस थी वियो? न मां सीरियस न, तव्हांखे ॿुधां पियो त। अच्छा, कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? अदी फर्स्ट क्लास। आऊं ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। मां अक्सर तव्हांखे ॾिसंदी आहियां त मूंखे जेको आहे न कंहिं हिकिड़े इंसान जी शक्ल यादि अची वेंदी आहे। तव्हांखे मां ॾेखारींदमि पोइ, पिक्चर ॾेखारींदमि ब्रेक में। तव्हां हू बहू चवंदा आहिनि 7 ई चेहरा आहिनि, मतिलबु इंसान जहिड़ा त आहिनि, वाक़ई इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे। त अलॻि अलॻि शहरनि में किथे न किथे 7 चेहरा आहिनि ज़रूरु। तव्हां जहिड़ा बि 6 ॿिया हूंदा? मुंहिंजा आहिनि, मूंखे अरिजीत सिंह जहिड़ो चवंदा आहिनि, चवंदा तूं अरिजीत सिंह जहिड़ो आहीं। अरिजीत जहिड़ो? हा, सोचे सघिजे थो वाक़ई। अस्सलाम वालेकुम भेण, कीअं आहियो? वालेकुम सलाम, बिल्कुलु ठीकु। तबियत ठीकु आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु। तव्हांखे मां भलीकार थी कयां पई रंगनि भरी शाम में। थैंक यू। कीअं पियो लॻे हिते अची? ॾाढो सुठो आहे। मुंहिंजी नंढपण खां ई ख़्वाहिश आहे त मां KTN जे अंदरि स्टूडियो में वञा ऐं प्रोग्राम पहिरियां नंढड़ी हुअसि तॾहिं खां ॾिसंदी हुअसि जिते प्रोग्राम थींदा आहिनि हिते आउं कॾहिं ईंदसि। अच्छा उहा मुंहिंजी ख़्वाहिश हुई ऐं पूरी थी वई आहे। हलो माशाल्लाह माशाल्लाह, अल्लाह साईं तव्हांजी ख़्वाहिश पूरी कई ऐं उमेदु आहे त तव्हां खां गाना बि जेके असां ॿुधंदासीं त उहे बि इलाही बहितरीनु हूंदा ऐं तव्हांजा वालिद बि हिते वेठा आहिनि। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह आदि सभु ख़ैर। तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह मां बिल्कुलु ठीकु आहियां ऐं माशाल्लाह जीअं शकीला अॼु ॻाए थी, इलाही सुठो सुठो परफॉर्म करे थी, कीअं महसूसु कंदा आहियो? आदि ॾाढो मूंखे न्याणी आहे, मुंहिंजो बच्चो आहे, मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। नंढड़ी हुई त मूं हुनखे इहो ई सेखारणु शुरू कयो। पहिरियों त हमद पढ़ंदी हुई, नातूं पढ़ंदी हुई, पोइ स्कूल में वतन जा गीत वग़ैरह इहे पढ़ंदी हुई। पोइ हिनखे शौक़ु थियो, पोइ
असां वटि बि KTN जेको सो पुराणे दौर खां जीअं हले पियो थो जी जी त असांजे घरनि में टीवियूं आहिनि उते ॾिसंदी हुई त पोइ चवंदी बाबा आऊं KTN ते कॾहिं ईंदुमि बाबा हिकु ॾींहुं ईंदो तूं हलंदीअ KTN ते उहो ॾींहुं अॼु चवे थी त अची वियो वाह, वाह, सो हिनखे शौक़ु उतां पैदा थियो पोइ गाना KTN तां ॿुधंदी हुई उहे बि करण पका कंदी हुई पंहिंजे ज़हन ते रखंदी हुई ऐं ख़ासि करे मैडम आबदा परवीन खे शौक़ सां ॿुधंदी हुई पोइ इन करे अॻिते अचणु चाहे थी त आउं पीउ आहियां मुंहिंजो फ़र्ज़ु थिए थो हिन जो आवाज़ु न दॿायां हिनखे वठी अचां अॻिते खैर हिकु अहिड़े शहर मां तव्हां आया आहियो जिथे मतिलबु का फैसिलिटी अहिड़ी कोन्हे का इलाही परेशान आहिनि उतां जी आवाम जेका बि आहे पर पोइ तव्हां पंहिंजी न्याणी खे उतां कढियो कीअं तव्हां हिननि खे ॻाइणु सेखारियो कीअं तव्हां हिन तरफ़ आया बसि अॼु इहो ॾुखियो त हो पर करिणो पियो थिए ऐं पहिरीं त प्राइमरी टीचर रहियो आहियां अच्छा, हाणे आउं रिटायर आहियां थी सो हाणे मूं कोशिशि कई पर असांजे ॻोठु ॿाराड़ी में इस्लामकोट खां ई परे आहे अच्छा। 28-30 किलोमीटर ओभर तरफ़ कुंड ते सो मूं कोशिशि कई पर उते जो माहौल अहिड़ो आहे जो असांखे निकिरणु ॾाढो ॾुखियो पियो लॻो पोइ माण्हू छा छा चवंदा हुआ न्याणी खे वठी मतिलबु त के ग़लति अल्फाज़ इस्तेमालु कंदा असां बर्दाश्त कंदा चवंदा पिया चवनि अॼु उहे साॻिया माण्हू चवंदा शकीला सुठो थी ॻाए ईअं थींदो आहे सो वरी पोइ वठी इस्लामकोट खां पोइ असांखे प्रोग्राम मिलणु शुरू थिया पहिरीं त पंहिंजे कल्चर वारनि जी भलाई आहे त इहा उन्हनि कल्चर वारनि असांखे पहिरीं मरुमा फौजिया सूमरो जेको प्रोग्राम हैदराबाद में थियो जी, जी। उते साईं वारनि असांखे घुरायो कल्चर वारनि साईं असांखे जिते उते घुरायो त असां वियासीं पहिरियों स्टेज जो उहो ई हो अच्छा अच्छा उन खां पोइ असीं इस्लामाबाद 2 टे चकर विया आहियूं किंजर ते विया आहियूं हे सॼी कल्चर जेको डिपार्टमेंट उहे असां भले हिकु साईं हबीबुल्ला मेमन साहिबु असांखे अच्छा अच्छा ख़ासि करे असां ध्यानु ॾिनई छोटी थर जान ग़रीब छोकिरी अॻिते अचे प्रमोट करण में सो साईं जो वॾो हथु न आहे न साईं माशाल्लाह हबीबुल्ला सुठी साहिबु ॻाल्हि आहे प्रोमोट करण बि घुरिजे ऐं इन ई करे अॼु असां तव्हांखे बि हिते घुरायो आहे असांजी ख़ुशकिस्मती आहे जो तव्हां अॼु असांजे शो में आया आहियो मूंखे अॼु इहो ॿुधायो त तव्हां सिख्या कंहिंखां वरिती आहे सिख्या मुंहिंजो उस्तादु आहे उस्तादु सोढो जोगी हैदराबाद में रहंदो आहे उनखां असां रहंदा ॻोठ में आहियूं पर जॾहिं बि हैदराबाद ईंदा आहियूं त उस्ताद खां थोरो कुझु सिखंदा आहियूं सही ऐं उस्तादु महिनत कंदो आहे सेखारींदो आहे सही ज़बरदस्त त अॼु पाण खे इन मुक़ाम ते ॾिसी कीअं पिया महसूसु कयो मूंखे ॾाढी ख़ुशी पई महसूसु थिए जो KTN ते मां फस्ट टाइम आई आहियां पहिरियों दफ़ो सो ॾाढी ख़ुशी हलो पोइ इन ई ख़ुशी में जेको आहे तव्हां पहिरियां गीत असांखे ॿुधायो त पोइ वरी असां पंहिंजे ॿियनि जी, सिंगर्स सां बिल्कुलु। गेस्ट सां बि ॻाल्हायूं बाबा मोहम्मद अली पठान साहिब जो आहे जी गीत जी उहो तव्हांखे ॿुधाईंदुसि तव्हां बि माशाल्लाह हींअर गाना कुझु लिखी रहिया आहियो जी जी कंप्लीट थी विया गाना हाँ जी जी हलन पिया रिकॉर्डिंग हले पई मुझे रिकॉर्डिंग हलन पिया भली केडी बिकर दूरी भली केडी बिकर दूरी भली केडी
ज़बरदस्त बहितरीनु कंहिंजो लिखियल आहे इहो? पठान साहिब असां सां गॾु बि आयल आहिनि वेठल। सही सही, माशाल्लाह माशाल्लाह, बहितरीनु बहितरीनु। ॿियो तव्हां ॿुधायो, तव्हांजा कुझु नवां गीत ॾिसूं पिया स्टेटस वग़ैरह तव्हांजा, माशाल्लाह रिकॉर्डिंग हले पई? रिकॉर्डिंग हलनि पियूं। ऐं मोहतरम ममता शाइरी साहिब जो एल्बम आहे, उते सनम मारी बि आहे, ऐं मुमताज़ मौलाई आहे, मधु सरखाणी साहिबु आहे, काफ़ी फ़नकारनि जो हले पियो कमु इहो, निगत नाज़। ऐं उनखां पोइ नवां फ़क़ीर आहिनि अॼुकल्ह तमामु हलनि पिया, उन्हनि जो उन्हनि सां बि कमु हले पियो। अच्छा अच्छा, जी जी जी। सही। तव्हां तौफ़ीक़ भाउ लाइ बि कुझु नवां गीत तौफ़ीक़ जो बि नओं एल्बम जी सिलेक्शन 2 एल्बम अथसि। अच्छा, हिकु फोक अंदाज़ में, सही हिकिड़ो सही। गज़लनि जो अथसि, हिकिड़ो पुराणे दौर जा जेके गाना आहिनि असां उनखे नओं कयूं पिया। अच्छा, जी जी। इहो त पाण ज़बरदस्त। तव्हां ॿुधायो भाउ, पोइ कीअं पियो लॻे पुराणनि गाननि खे वरी सां बि हर नए स्टाइल में ॻाए? हाँ दी ये तो लगे थे बहुत मेहनत कर रहे हो डैडी खान समोसा मेहनत कर रहे हो इंशाल्लाह दुआ के अल्लाह ताला इंशाल्लाह इंशाल्लाह। मेहनती त इलाही आहे ऐं इलाही मेहनत करे रहियो आहे। जी जी जी। इंशाल्लाह महिनत कामयाबी अल्लाह साईं ॾींदो। आहे त महिनत सां, हाँ। बाक़ी रंग जेको आहे त बाक़ी रंग जेको आहे त रब लॻाईंदो, असां महिनत असांखे करणी आहे। अच्छा, माशाल्लाह एल्बम्स आहिनि, जीअं रिकॉर्डिंग्स हलनि पियूं, गाना लिखो पिया, ज़ाहिर आहे पोइट बि आहियो, पोइ एॾी शाइरी नई नई जदीद दौरे जी कीअं मतिलबु ज़हन में ईंदी आहे जो लिखंदा आहियो? बसि आहे हक़ीक़त इहा त माण्हुनि सां घणो रहिया आहियूं न, माण्हुनि सां घणो रहिया आहियूं त उनजे ज़हन खे सम्झी विया आहियूं त उन्हनि खे छा खपे। जीअं डॉक्टर हूंदो आहे, उनजे कंहिं मरीज़ खे ॾिसंदो आहे त उनखे ख़बर आहे त हिनखे छा खपे, केतिरो डोज़ खपे। पर अलाह जो करम आहे त इहो मतिलबु थी वियो आहे त ॼाण त भई छा, नंढपण खां वठी हिन फील्ड में वियासीं, रब जो इहो करम आहे। माशाल्लाह। जी जी। अच्छा, सुधीर मिराली जे हवाले सां छा चवणु चाहींदव? सुधीर तमामु मुंहिंजो प्यारो भाउ हुयो ऐं रोज़ु कचारी बि कंदो। आख़िरी टाइम में मूंसां तक़रीबन कचारी बि कई ऐं हालांकि तव्हांजे प्रोग्राम में निगंदा असां लाइनअप थियल हुयो एल्बम मुंहिंजो। पोइ बसि इहे हाणे चई त बसि ईंदासीं, मूंखे बि चई त इहो एल्बम थींदो रिकॉर्डिंग तुंहिंजो मुंहिंजी कंपनी में हुयुसि। पोइ तव्हांजे एल्बम में हुनजो हिते मुंहिंजे ख़्याल में हिते प्रोग्राम में हिते हुयुसि, हुनजो प्रोग्राम लाइनअप हुयुसि। बहरहाल KTN थियो, पोइ तव्हांजो हुयो या ॿिए कंहिंजो हुयो, हुनजो लाइनअप थियल हुयो। आख़िरी टाइम में हालांकि हुन मूंसां ॻाल्हायो, ॾाढो ॾुखारो हुयो, मतिलबु चैनल जे हवाले सां न, मतिलबु उहो दुनियादारी जे हवाले सां, दुनियादारी जे हवाले सां ॾुखारो छा हुयो। हुयो? कोई परेशानी, कोई टेंशन हुयसि? बसि इहो हुयो, चई यार मूंखे, मां सभिनि सां कमु कयां थो त मूंखे उहा मोट नथी मिले। बहरहाल उहो सचो इंसानु आहे तमामु, सभिनि सां तकलीफ़ में गॾु हुयो, हर शइ में गॾु हुयो, पर सचो ॾाढो हूंदो हुयो। हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि पंहिंजे मुफ़ाद ख़ातिर घड़ी खण जे लाइ हेठां मथां कंदा, पर ईमानदार सचो तमामु घणो हुयो। अलाह जे करम सां भलाई थी, भलारी राति हुनखे मिली वई। वाक़ई जी 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 जी। बसि अलाह साईं हुनजी मग़फ़िरत करे। असांखे मतिलबु यकीन ई न ईंदो आहे त सुधीर हाणे असांजे विच में न आहे। बहरहाल अलाह साईं हुननि जी KTN जे लाइ ॾाढो कमु कयो ऐं चवंदो त KTN मुंहिंजो घरु आहे। ऐं वाक़ई हक़ीक़त आहे त KTN इहो इदारो आहे त जंहिं तव्हां बाइकाते हिकिड़ा तोहफ़ा अदाकार ॾिना, एक्टर ॾिना, उनखां पोइ छा चवंदा आहिनि मॉडल ॾिना, ऐं हींअर पूरी दुनिया ते उहे कमु करे रहिया आहिनि, सिंगर तमामु वॾा। हीउ हिकिड़ो वॾो इदारो आहे असांजो, असांखे सपोर्ट करणु खपे। मां त चवंदी आहियां KTN पहिरियां त चवंदा हुआसीं त PTV अकेडमी आहे। जी जी। PTV सेखारियो आहे, PTV मां वॾा वॾा आर्टिस्ट निकिता, पर मां चवंदी आहियां त हाणे KTN उहो अकेडमी आहे जितां रातो राति स्टार्स ठही निकिता। KTN ते मूंखे ॿियनि चैनल ते न, पर KTN जी आहे त KTN वाक़ई स्टार पैदा कया आहिनि ऐं उहे बाइकाते वॾी लेवल ते मथे विया ऐं उनजी व्यूअरशिप एॾी हुई जो जिथे बि वेहंदा त मलाखड़ा लॻी वेंदा हुआ। KTN जी इहो हक़ीक़त क्रेडिट आहे। बिल्कुलु आहे। ऐं अलाह साईं बसि असांजे चैनल खे हमेशह ख़ुशहाल रखे, क़ाइम ऐं दाइम रखे। असांजी दुआऊं पंहिंजे चैनल सां गॾु आहिनि, छो जो हीअ असांजो घरु आहे, असांजो ॿियो घरु आहे। असां हमेशह दुआ गो आहियूं पंहिंजे चैनल जे लाइ। त भाउ हींअर तव्हां खां बि कुझु ॿुधाइणु चाहींदासीं? मिठा तुझे दर्दन जी मिठा तुझे दर्दन जी कंहिंखे दाहनिया
सोहना तू ही दस दे सोहना तू ही दस दे मां के जे सगार जिया वेठो राजुरवा अल्लाह रियाज लशारी रात न जो जबलन जे नाड़े सूर दई वे तुसे मोटी तू कौन चई वे जबलन जे दावो सूर दई वे तुसे मोटी तू कौन चई वे मुख करे मजबूर जानी वाणी हलियो वे वतन खां दूर मुखे करे मजबूर जानी वाणी हलियो वे वतन खां दूर ओ जानी वाणी हलियो वे वतन खां दूर हलियो दरिदा दरजा खोले हलियो राह में रोले तू छो हलियो दरिदा दरजा खोले हलियो कीअं संभालिया सूर जानी वाणी हलियो वतन खां दूर ओ कीअं संभालिया सूर जानी वाणी हलियो वतन खां दूर ओ जानी वाणी हलियो वतन खां दूर दर्दो हुई क्या सुनाए थोड़ा भी ऐसा सुनाए बेदर्दो हुई क्या सुनाए थोड़ा भी ऐसा सुनाए केडो करे वे कलूर जानी वाणी हलियो वे वतन खां दूर ओ केडो करे वे कलूर जानी वाणी हलियो वे वतन खां दूर ओ जानी वाणी हलियो वे वतन खां दूर फकद मोटी चौथी हयाती मुंहिंजी रोली अचु हाणे इशी फकद मोटी
हयाती अबासी कीअं थी रोली ओ हीअ हयाती अबासी कीअं थी रोली ओ वियो थी मगरूर जानी वाणी हलियो वे वतन खां दूर ओ वियो थी मगरूर जानी वाणी हलियो वे वतन खां दूर ओ जानी वाणी हलियो वे वतन खां दूर जबलन जे ॾावो सूर ॾई वे ईंदुसि मोटी तूं कोन चई वे जबलन जे ॾाड़े सूर ॾई वे ईंदुसि मोटी तूं कोन चई वे मूंखे करे मजबूर जानी वाणी हलियो वे वतन खां दूर ओ मूंखे करे मजबूर जानी वाणी हलियो वे वतन खां दूर ओ मूंखे करे मजबूर जानी वाणी हलियो वे वतन खां दूर ओ जानी वाणी हलियो वे वतन खां दूर वाह 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 बेहतरीन बेहतरीन तौफीक भाई कंहिंजो लिखियल आहे शागिर्द अशफाक अब्बासी अच्छा पर तव्हां मां हमेशह तव्हां खां पुछंदी आहियां जॾहिं बि ॻाईंदा आहियो छा कंदा आहियो माशाल्लाह तव्हांजी आवाज़ में छा जादू आहे इहो भला अॼु ॿुधायो त सही राज़ आवाज़ में ॾाढो दर्द आहे दर्द त अथसि पोइ इहो सिर्फ़ु आवाज़ में आहे या ज़िंदगी में त न आहे दुख न घणा मिलिया अल्लाह रहम कंदो अल्लाह रहम कंदो जी बस वक़्तु थियो आहे ब्रेक जो जल्दी हाज़िर था थियूं तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था असांखे कॉल करे सघो था नंबर अव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे का फरमाइश या ॻाल्हाइणु चाहियो था त बिल्कुलु तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था आदि तव्हां इहो ॿुधायो त जीअं असांजी थर जी जेके भेनरूं जीअं अदी फौज़िया हुई ऐं माई भाॻी हुई उन खां पोइ वरी तव्हांजे हवाले सां असां ॿुधो आहे त तव्हां निकिता आहियो अॻिते वधिया आहियो ॻायो बि था त छा मुश्किलातूं तव्हांखे फेस करणियूं पियूं मुश्किलातूं त ज़िंदगी में खोड़ सारियूं आयूं ऐं तनक़ीदूं वग़ैरह माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधणियूं पियूं ऐं उन खां पोइ बि अॻिते वधणु असां लाइ ॾाढो ॾुखियो आहे असीं इलाही परे रहूं था ऐं उतां खां हेसि ताईं अचण जो सफ़र ॾाढो ॾुखियो आहे पर उमेदूं छा आहिनि हिन फील्ड सां तव्हांखे छा उमेदूं छा आहिनि मूंखे उमेदूं आहिनि त महिनत तकलीफ़ ऐं उन खां पोइ मूंखे कामयाबी बि मिले ऐं जी मैडम आबदा परवीन वॾो नालो आहे असांजे पाकिस्तान जो मुंहिंजी बि ख़्वाहिश आहे त मुंहिंजी बि अहिड़ो ई को नालो थिए सही ऐं तव्हांजे अखियुनि में जेका हिकिड़ी लुड़क अचे थी न उहा वाक़ई मूंखे महसूसु थी रही आहे त तव्हां हिन फ़न सां केॾो मतिलबु प्यारु कयो था ऐं इनशाअल्लाह असांजी दुआऊं असांजी आवाम जी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि नाउमीद न थियो दिलि वॾी कयो जी बिल्कुलु दिलि वॾी आहे इन जे करे त एॾा सफ़र ऐं तकलीफ़ वॾी ॻाल्हि त तव्हांजो बाबा तव्हां सां गॾु आहे बाक़ी ऐं मुंहिंजी अमर जूं बि दुआऊं आहिनि बिल्कुलु आहे बाबा तव्हांजो साथ आहे तव्हां सां गॾु वेठो आहे तव्हांखे सपोर्ट आहे ऐं माशाअल्लाह एॾा सारा सीनियर हिते वेठल आहिनि इन्हनि जी बि सपोर्ट आहे तव्हांखे इहे बि तव्हां मूंखे सॼी सिंध जा थर जा माण्हू हाणे सपोर्ट कंदा आहिनि हा बिल्कुलु करे रहिया आहिनि हिते हिकिड़ी कॉल वठणु चाहींदमि हलो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम अस्सलाम जी भाउ केरु पियो ॻाल्हाए जी मां जावेद चांडियो अर्ज़ु कयां पियो जी जी भाउ छा चवणु चाहींदव जी माशाल्लाह मां प्रोग्राम तव्हांजो ॾिसां पियो तमामु ख़ुशी थी आहे तमामु सुठा शख़्सियत वेठा आहिनि अल्हम्दुलिल्लाह जी जी तमामु घणी ख़ूबसूरत शाम आहे
ऐं तमामु इंजॉय कयूं पिया प्रोग्राम। माशाल्लाह माशाल्लाह, वॾी महिरबानी। मौसम बि सुठो आहे ऐं बिल्कुलु असांजा फ़नकार बि हिते वेठा आहिनि ज़बरदस्त। ॿियो कुझु चवणु चाहींदव? जी बिल्कुलु, मां शाहिद भाई जो बि शुक्रिया अदा करणु चाहींदुसि त माशाल्लाह तमामु सुठे माण्हुनि खे जेको आहे सो मौक़ो ॾींदो आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं इन्हनि जो साथ ऐं मुमताज़ मोराई साहब जो साथ तमामु घणो सुपर हिट रहंदो आहे। त मां रिक्वेस्ट कंदुमि शाहिद भाउ खे त अॻिते बि इनशाला मुमताज़ भाउ सां जेको आहे सो मिली करे कमु करनि त अञा मज़ीद असांखे जेको आहे सो ख़ुशी महसूस थींदी। ज़बरदस्त ज़बरदस्त, इंशाल्लाह इंशाल्लाह। थैंक यू, पंहिंजो ख्यालु रखिजो। अल्लाह भाऊ हाफ़िज़। जी जी जान खे चवंदुमि, भाऊजान खे रिक्वेस्ट कंदुमि त जेको आहे सो असांखे पंहिंजी आवाज़ में अञा ख़ूबसूरत सी सॉन्ग ॿुधाए त अञा असांखे जेको आहे हाँ बिल्कुलु बिल्कुलु, ज़रूरु ज़रूरु ॿुधंदासीं। थैंक यू, पंहिंजो ख्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। अच्छा, भला ही मुमताज़ मोलाई साहब जे हवाले सां जे ॻाल्हि करे रहिया आहिनि त तव्हां हींअर उन्हनि जो बि एल्बम आहे? जी जी, हुनजो असल में मुमताज़ मोलाई साहब जॾहिं शाइरी कंदो हुयो, उन खां पोइ स्टार्ट ई जेको माना 2010 जी ॻाल्हि आहे, 11 जी, उन टाइम में मूंखे चई यार कमु करिणो आहे। मां चयो ठीकु आहे, 2 साल उन ते मूं महिनत कई। पर उन टाइम मूंखे बि शौक़ु न हूंदो त मां वॾी प्रोडक्शन थी वेंदी या मां वॾो हिकिड़ो थींदो, मूंखे न हूंदो। बसि मां चयो किथे न किथे छॾे ॾींदासीं, ॿिए कम में हलाए वेंदासीं। छो जो शुरू खां वठी सुस्त माण्हू बि आहियूं, पर इहे रब जे तरफ़ सां मिलंदो आहे त थी वियो आहे। पोइ वरी उन टाइम महिनत कईसीं, वरी उन खां पोइ वरी कंपनियूं ख़तमु थी वियूं। पोइ वरी मुमताज़ मोलाई सां शुरू खां वठी साथ, हुनजो बि मूंसां साथ हो। विच ते असांजा वरी इख़्तिलाफ़ बि थिया, पर अलाह जे करम सां हाणे भाइरनि वांगुरु सेट आहियूं। ठीकु आहे, इहो त थींदो रहंदो। पर लक ॾाढी लॻंदी आहे असांजी हिक ॿिए सां, जेको कमु कंदा आहियूं त लक लॻंदी आहे। तव्हां छा चवणु चाहींदव हिननि जे कम जे हवाले सां, गीतनि जे हवाले सां, शाइरी जे हवाले सां? अदी असां जो गॾु भाउ शायदि ऐं मुंहिंजो नंढपण गॾु गुज़रियो आहे। जीअं भाउ हिन फील्ड में थियो आहे 2-3 साल हिन खां पहिरियों, मां वॾो जिस्तजू आहे माण्हू, वॾो कोशिशि वारो माण्हू, महिनत कश माण्हू आहे। हीअ कामयाबी त हाणे ख़ुदा ॾे, पर जंहिं बि फ़नकार में हीअ हथ हुजे थो पियो भाउ, सो अलाह ताला हुनखे पंहिंजो कामयाबु करे थो पियो। सही, इहो क्रेडिट भाउ ॾे वञे थो पियो। सही, माशाल्लाह। इलाही आर्टिस्ट आहिनि जिन खे तव्हां अॻिते आंदो आहे ऐं कुझु नवां बि ॻोल्हिया अथव या पुराणनि सां गॾु ई कमु करे रहिया आहियो? फ़नकारनि सां कमु कयो आहे। हुन में तव्हांखे मुनवर मोलाई आहे, उन खां पोइ फ़ाइज़ा अली हुई, उन टाइम नओं स्टार्ट कयो हुई। उन खां पोइ काफ़ी ॿिया फ़नकार हुया जेके उन असांजे प्लेटफॉर्म खां तोफ़िल सजान जो त माशाल्लाह पुराणो, पर उनजा सुपर हिट एल्बम असां सां थिया। काफ़ी फ़नकार हाणे बि नवां कम थियनि पिया इंशाअल्लाह ताला। अच्छा, जीअं असांजी सिंध में ॾिसो न, टैलेंट जी का कमी कोन्हे। हाणे हीअ अदी ॾिसो केॾो परे खां आई आहे। जी, मां शुरू में हिन जो पहिरियों कमु न हुयो अदी जो। पहिरियों मूंखे कंहिं क्लिप मोकिली, मूंखे चई यार हिनखे जेको आहे त रिकॉर्ड कर। हसन छा आहे न थर्ड प्रोडक्शन वारो, मूंखे चई हिनखे रिकॉर्ड कर। मां मुंहिंजो राब्तो हिन सां न, अलाए किथां जा आहिनि। मूंखे ॾाढो वणियो हुन टाइम में तव्हां सोशल मीडिया ते न तव्हांजी वीडियो ते हिकिड़ी क्लिप आई हुई। माशाल्लाह तव्हां तमामु सुठो ॻायो था। अल्लाह साईं सिलसिलो जोड़ियो आहे त इंशाअल्लाह हिनखे क़ाइमु रखिजो। ईअं ई माण्हू हिक ॿिए खे कमु ईंदो आहे। जी जी जी, ऐं ईअं ई रस्ता अल्लाह साईं खोलींदो आहे। रब पाक करम कंदो इंशाअल्लाह इंशाअल्लाह। जीअं तव्हां पाण ॻाल्हि कई त कंपनीज़ ख़तमु थी वियूं, बंदि थी वियूं। हाणे SR प्रोडक्शन आहे, काफ़ी टाइम खां असां नालो ॿुधंदा था अचूं पिया। एल्बम वारो दौर बि वियो हलियो, पर हींअर सोशल मीडिया जे लाइ एल्बम्स ठही रहिया आहिनि। त छा ख़्यालु आहे तव्हांजो त चैनल वग़ैरह जे लाइ कुझु कमु करण जो इरादो रखो था या रुॻो जेको आहे यूट्यूब जे लाइ कमु था कयो? ज़ाहिर उहो बि चैनल थी विया हाणे। चैनल बि तक़रीबन सोशल मीडिया ते तमामु घणा उन्हनि जा ड्रामा या एल्बम वग़ैरह जा गाना वग़ैरह अचनि पिया। पेटीएम त असांजो पंहिंजो घरु आहे ऐं माशाल्लाह हिनखे ॾिसी करे असां आया आहियूं। मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मां को न को हिकिड़ो कमु कयां, पर बसि को नथो मिली सघे, को टाइमिंग में सेटिंग नथो थी सघे। हालांकि मुंहिंजी हूंदी आहे ख़्वाहिश त मां कयां हिकिड़ो प्रोग्राम। काफ़ी भेरा पीर अमजद साईं सां बि मुंहिंजी ॻाल्हि 2-3 दफ़ा थी मीटिंग हिन हवाले सां। उहो ॾाढो प्यारु कंदो आहे पीर अमजद साईं। सही। ऐं बसि इंशाअल्लाह ताला करे बि को न को हिकिड़ो प्रोग्राम कंदासीं। तव्हांखे बि मूं चयो हो त कंदासीं। यादि आहे मूंखे, पर तव्हां को गानो त कयो न। इंशाअल्लाह कंदासीं, पर हुजे तौफ़ीक़ भाउ जो गानो। तौफ़ीक़ हाणे इंशाअल्लाह ताला अलाह करे असांखे पोइ लिफ्ट कराए। ॾिसो मां लाइव थी चवां, तौफ़ीक़ भाउ जो गानो हूंदो त कंदमि, न त न कंदमि। बसि तौफ़ीक़ जो बसि इहो बि तव्हां वरी नथा तव्हां क्लिप रखी था छॾियो। न बल्कि अॼो की तारीख़ ऐं ही क्लिप जेको आहे न नोट करे छॾियो। मां पंहिंजी टीम खे बि चवां थी तौफ़ीक़ भाउ जो गानो हूंदो त बिल्कुलु कंदसि। अल्लाह साईं तौफ़ीक़ खे तौफ़ीक़ ॾींदो। हा इंशाअल्लाह 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 इंशाअल्लाह। वाह भलो, आवाज़ भलो। न आवाज़ बहितरीनु अथसि माशाअल्लाह। अदी तव्हांखे मारवाड़ी ॿोली ॻाल्हाइणु ईंदी आहे?
समझ में त अची वेंदी आहे पर ॻाल्हाए एतिरो न आहे सघंदी, ॻाए वेंदी आहियां। अच्छा ॻाए वेंदा आहियो, पोइ उन में ॻाइण में को मसइलो त न न थींदो आहे? ॻाइण में न आहे थींदो को मसइलो, यादि करे वठंदा आहियूं। यादि करे वठंदा आहियो, जी। सही। ऐं सफ़ा ॻाल्हाइण में न बाबा खे ईंदी आहे? भाभी आउं सम्झंदो आहियां, छो असां सां गॾु असां रहूं था थर में, सभु गॾियल आहियूं, सभु गॾु वेठा सही। आहिनि, ढाटकी ॻाल्हाइण वारा, मारवाड़ी ॻाल्हाइण वारा या सिंधी ॻाल्हाइण वारा, बसि तक़रीबन थर में 3 ॿोलियूं हलनि थियूं। कुझु त पारकरी ॿोली बि आहे पर थोरी असां खां परते नंगर पार करार पासे उहा ॿोली अलॻि पंहिंजी हैसियत रखे थी। असांजे तर में इहे 2-3 ॿोलियूं हलनि थियूं। ऐं ढाटकी ॿोली जेका आहे आम तरह उते घणी आहे, असांजी हिंदू कम्यूनिटी में बि आहे, कुझु मुस्लिम बि ॻाल्हाइनि था। ढाटकी ॾिसूं था, ॿुधूं था, उन्हनि सां ॻाल्हायूं थियूं, वियूं था, उन्हनि जा बचिड़ा असां वटि पढ़णु अचनि था त ढाटकी में असांखे उन्हनि खे सम्झाइणो या पढ़ाइणो पवे थो। सही। सो इन करे ढाटकी असां आउं त सम्झां थो, शकीला बि सम्झे त थी, कुझु ॻाल्हाइण में हॿकी थी वञे, के लफ़्ज़ अहिड़ा आहिनि खां नथा जेके सो उचारे नथी सघे त पोइ लाराए थी। गीत ढाटकी जा फौजिया सुमरो ॻाया आहिनि, माई भागी बि ॻाया आहिनि, ॿियो कुझु माई धाई वग़ैरह ॻाईंदी पई आहे, उनखे सम्झी सघे थी, ॻाए बि सघे थी। जो लिखी पढ़ी आहे उनखे लिखी ॾिनो थो वञे, उहो ई उचारे थी जेको लिखी ॾिनो थो वञे। सही। न न बिल्कुलु, तव्हांखे मारवाड़ी बि ॿुधंदासीं अॼु इंशाअल्लाह। पर इहो ॿुधायो त तव्हां घणा भाउ भेण आहियो ऐं छा रुॻो तव्हां ई हिन फील्ड में अचण जो इरादो रखियो आहे या ॿिया बि तव्हांजा भाउ भेण? न भाइर त मुंहिंजा आहिनि ई कोन, ऐं असां 5 भेनरूं आहियूं बसि, ऐं हिकु जी शादी थियल आहे ऐं बाक़ी असां घर में आहियूं 4 भेनरूं। सही। ऐं ॿियूं अञा पढ़नि थियूं, सही। मूंखां नंढियूं आहिनि। अच्छा अच्छा, त तव्हां छा, तव्हांजी एजुकेशन छा आहे, छा पढ़ियो आहे? इंटर ताईं पढ़ाई कई आहे, इंशाल्लाह अॻियां बि पढ़ंदासीं। हा बिल्कुलु, छो जो ॾिसो त पढ़ाई तमामु ज़रूरी आहे। अॼु जो जेको दौरु आहे उहो ॾाढो सख़्तु आहे, ऐं जंहिंमें एजुकेशन न आहे त पोइ तव्हां अॻिते नथा वधी सघो। त मुंहिंजी त इहा ई मतिलबु हिकिड़ी रिक्वेस्ट बि आहे, तव्हांजो बाबा माशाल्लाह पाण टीचर आहिनि, उहे बहितर तव्हांखे सम्झाए सघनि था, तव्हांजा सरपरस्त आहिनि, तव्हांजा वालिद आहिनि, ऐं गॾोगॾु पढ़ाई खे बि जारी ज़रूरु रखिजो। पर हींअर जेको आहे तव्हां खां कुझु ॿुधाइणु चाहींदासीं? हा, अॼु हिकिड़ी ॻाल्हि जी जी ज़रूरु। त असांजे थर जो मशहूरु शाइर आहे साईंदास सांद, तव्हां ॿुधो हूंदो, शकीला जो मामू थिए थो। अच्छा। साईंदास जो आम असांजी क़ौमूं त मुस्लमान आहियूं, सभु गॾियल हूंदा आहिनि। सो मुंहिंजे घर में सांद छोकिरी जेका आउं शादी करे आयुसि, उहा शकीला जी अमड़, उहा साईंदास सांद जे ख़ानदान मां आहे। इन करे साईंदास सांद हिन जो मामू थिए थो, वॾो शाइर आहे। ऐं साईंदास सांद हिन खे आभारियो हिन ॻाल्हि ते त अमां हीउ ॻाइण जो तुंहिंजो आवाज़ु भलो त ॻाए सघीं थी। उन ई आंदो हिन खे, उहो मरूम हींअर वफ़ात करे चुको आहे, कंहिं बीमारी सख़्तु का अची वई जंहिंजे करे बची न सघियो। अलाह साईं हुनखे जन्नत में जाइ नसीब करे। तो साईंदास सांद जो हिकिड़ो गीत आहे, घणा ई आहिनि पर ॿुधाए थी। ज़रूरु। तराणा
बेहतरीन बेहतरीन ज़बरदस्त ज़बरदस्त तव्हां छा चवणु चाहींदो तौफ़ीक़ भाउ माशाल्लाह जी तमामु टैलेंटेड आहे बेहतरीन तमामु बेहतरीन अल्लाह ताला ने कामयाब कंदो वधीक महिरबानी आहे। जी जी आमीन आमीन तव्हांजो छा चवणु आहे असांजे बाग में ॾेई छॾियोसीं वाउंडर माशाल्लाह ऐं इंशाल्लाह ताला तमामु वॾो नालो कमाईंदे इंशाल्लाह, ईंदड़ वक़्त जी इंशाल्लाह। सुपरस्टार आहे इंशाल्लाह ताला। इंशाल्लाह इंशाल्लाह छो त मोटर ॾियणु ज़रूरी आहे जी, जी। ऐं जीअं त माशाल्लाह ॻाइण जो इरादो बि रखे थी अॻिते वधण जो इरादो बि रखे थी त टैलेंट खे कोई नथो रोके सघे हा। केतिरा बि अॻियां अचनि न पहाड़ या कुझु बि आहे जंहिंमें त पाण सां ईमानदारी आहे सचाई आहे ऐं इंशाल्लाह ताला पंहिंजी मंज़िल ते ज़रूरु पहुचंदो। इंशाल्लाह इंशाल्लाह महिनत कंदा रहो ऐं इंशाल्लाह चवंदा आहिनि न त नियत साफ़ आहे त पोइ मंज़िल आसान आहे ऐं ईअं ई महिनत कंदा रहो इंशाल्लाह हिकु न हिकु ॾींहुं तव्हांखे उन मुक़ाम ते असां ज़रूरु ॾिसंदा हींअर बि आहियो ईअं न आहे त हींअर बि न आहियो हींअर बि इंशाल्लाह आहियो अगर तव्हां सभिनी जी दुआऊं उस्तादनि जो साथ हूंदो त इंशाल्लाह ज़रूरु। इंशाल्लाह इंशाल्लाह ज़रूरु ज़रूरु तौफ़ीक़ भाउ टाइम ॾाढो घटि आहे जी, जी। सो मां चाहींदसि त कुझु तव्हांजी बि सुरीली आवाज़ में थी वञे अदी हिकिड़ो गीत ॿुधायां त पोइ अदी हिकिड़ो ॿुधांसि जी जी मीर असगर मीरानी साहिबु आहे तमामु सुठो शाइर आहे जी जी हुनजी शाइरी आहे अखियों मिड़े अखियों अखियों मिड़े अखियों पर अख अख में आ फेर हिकड़ियों सजना पर रखण ॿियो ना हक विझन वेर मंदाई ऐं मेरो ज़हर चे नखिन में ओ दिल छॾे तू भुलाए भुलाए छॾ बेवफा खे दिल छॾे तू भुलाए भुलाए छॾ बेवफा खे ॿधी हथ चवाए थो ओ मन तूं ख़ुदा खे ओ ॿधी हथ चवाए थो मन तूं ख़ुदा खे दिल छॾे तू भुलाए भुलाए छॾ बेवफा खे दिल छॾे तू भुलाए भुलाए छॾ बेवफा खे मतलब जी दुनिया मतलब जा माण्हू मतलब जी दुनिया मतलब जी दुनिया ओ मतलब जा माण्हू तोखे दगाम असां कोन ॼाणो दिल छॾी तू भुलाए भुलाए छॾ बेवफा खे दिल छॾी तू भुलाए भुलाए छॾ बेवफा खे मरे थी तू जन ले उहो को नहीं तुई मरे थी तू जह ले मरे थी तू जह ले उहो को नहीं तुई कुन हज़ारे पयो सूर दी तुई दिल छॾी तू भुलाए भुलाए छॾ बेवफा खे दिल छॾी तू भुलाए भुलाए छॾ बेवफा खे
मुड़ी वञो मीराणी असगर चवई थो मुड़ी वञो मीराणी मुड़ी वञो मीराणी असगर चवई थो तोखे लहजो वासितो विझई थो दिल छॾी तूं भुलाए भुलाए छॾ बेवफा खे दिल छॾी तूं भुलाए भुलाए छॾ बेवफा खे ॿधी हथ चवां थो मञ तूं ख़ुदा खे ॿधी हथ चवां थो मञ तूं ख़ुदा खे दिल छॾी तूं भुलाए भुलाए छॾ बेवफा खे दिल छॾी तूं भुलाए भुलाए छॾ बेवफा खे दिल छॾी तूं भुलाए भुलाए छॾ बेवफा खे वाह 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 तौफीक वाह माशाल्लाह माशाल्लाह बेहतरीन बेहतरीन ज़बरदस्त ऐं इहो नओं गानो आहे हाँ ये ॿई नवां गाना हुया अच्छा ये मतलब अञा रिलीज़ न आहिनि या नई एल्बम ईंदा SR एल्बम SR एल्बम कॾहिं पियो रिलीज़ थिए जल्दी हिन ई महीने में हिन ई महीने में केतिरा सॉन्ग्स हूंदा एल्बम में बसि कोशिशि आहे पर वधी वेंदा आहियूं 20 ताईं बि वेंदो आहे हिकु album। अच्छा सही त पोइ मतलब हिकिड़े ई शाइर जा या डिफरेंट मुख़्तलिफ़ शाइरनि जा गाना तव्हांजा केतिरा हूंदा हुनमें ख़बर न आहे हिननि खे मां चॉइस ॾींदो आहियां मां ज़ोर न भरींदो आहियां मां चवंदो मुंहिंजो ॻायो न ॻायो तव्हांजी मर्ज़ी आहे पर रिलीज़ हितां ई कंदमि हितां थींदा हलो इहो बि सही आहे त व्यूअर्स वक़्तु थियो आहे ब्रेक जो जल्दी हाज़िर था थियो तव्हांखे भली कार कंदासीं रंगनि भरी शाम में शायद भाई इहो ज़रूरु ॿुधायो त तव्हांजो हिकिड़ो गानो आहे कागज़ सम्झी फाड़े छॾी इहो ॾाढो टिकटॉक ते फेमस थियो आहे ऐं इहो भला ॿुधायो त हिन जे पुठियां राज़ छा आहे राज़ बि कुझु न इहो इत्तफ़ाक़ी तौरु अची वियो अच्छा लिखियोसीं माना ॿिए कंहिंजे लाइ अच्छा पर पियो रहियो उहो ई चयो न जॾहिं इंसान जी का प्लानिंग न हलंदी आहे सभु हलंदी आहे रब पाक जी उहो बसि थलो लिखी करे फिटी करे छॾियो हुयो अच्छा वरी पोइ मिसरा वरी हुन खां बाद में मां तक़रीबन 5-6 महीननि खां पोइ लिखिया सोच न हुई त एतिरो कामयाबु वेंदो इलाही फेमस थियो आहे तक़रीबन सभिनीनि आर्टिस्टनि ते तव्हां ठाहियो अलाए न ठाहियो न मां न ठाहियो आहे न ताईं तव्हां ठाहियो हलो मां तव्हांखे ठाहे करे ज़रूरु मोकिलींदमि पर ॻाल्हि इहा आहे त कुझु गाना अहिड़ा हूंदा आहिनि जेके वाक़ई असांखे लॻंदो आहे त एॾा हिट न वेंदा त शायदि तव्हांजी बि सोच इहा ई हुई इहो रिकॉर्ड थियण खां पोइ 8 महीना पियो 8-9 महीना पोइ हुनजे वाल साहिबु आहे हुनजे सम्झो हुनजे दिलि जो ऑपरेशन थियुसि हुन फ़ोन कई मूंखे चई यार हाणे मूंखे ख़ुशी त ॾे मां चलो भला ख़ुशी ॾियईं त पोइ वरी वीडियो पिया लभनि वरी ॻोल्हे बसि हक़ीक़त इहा आहे त मां बि इहो ईअं चवंदो आहियां कंहिंखे त घणो सोचो न सही कयो पाण जेको न थियो हा हक़ीक़त ॻाल्हि आहे शायदि आफ़रीदी आहे आउट न त छको त लॻंदो ई लॻंदो जी जी सही ॻाल्हि आहे ऐं ईअं ई थींदो आहे त इंसान जेका प्लैनिंग कंदो आहे न त उहा कॾहिं कॾहिं कामयाबु न बि वेंदी आहे पर अलाह जी जेका प्लैनिंग हूंदी आहे कामयाबु न वेंदी आहे हालांकि मां इलाही केतिरी प्लानिंग करे सोचींदो आहियां उहो फेल वेंदो आहियां सही सही इन करे बसि जेको बि थींदो वेंदो आहे बसि थियणु ॾींदो आहियां हलो अलाह साईं तव्हांखे अञा बि कामयाबी अता करे ऐं तव्हां खां पुछणु चाहींदसि तौफ़ीक भाउ त तव्हांजी का ख़्वाहिश जेका तव्हां चाहियो त अलाह साईं तव्हांजी उहा ख़्वाहिश पूरी करे अदी मुंहिंजो मक़सदु आहे वॾो मक़सदु आहे दुआ कयो त अलाह ताला हुन में कामयाबु करे इंशाअल्लाह मक़सदु खणी कराची मां आइन थियो आहियां इहो मक़सदु अलाह ज़रूरु कामयाबु कंदो इंशाअल्लाह ऐं उहा ई ॻाल्हि आहे न त तव्हांखे ॾिसी करे सुठो बि ॾाढो लॻंदो आहे ऐं तव्हां जेतिरी महिनत कयो था मां रब ॼाणे थो
पर पुठ जी भी ॻाल्हि आहे या सिर्फ़ु साम्हूं जी ॻाल्हि कोन्हे, पर पुठ जी बि ॻाल्हि आहे। मां तव्हांजी हमेशह तारीफ़ ई कंदी आहियां वॾी महिरबानी। ऐं अलाह साईं तव्हांखे अञा बि कामयाबियूं अता करे। असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि ऐं तव्हांखे असां उन मुक़ाम ते अदी खे बि ॾिसणु चाहियूं था, तव्हांखे बि ॾिसणु चाहियूं था। ॾिसो असां जेके बि सिंधी आर्टिस्ट आहियूं न, मां हिते हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवणु चाहींदसि त असां वॾा वॾा आर्टिस्ट उर्दू साइड जा ॾिसूं था। तव्हां पाण माशाल्लाह हिकिड़ी कंपनी हलायो था, तव्हां रोज़ आर्टिस्टनि सां मिलो था, तव्हां पाण ॿुधायो त असां वटि का टैलेंट जी कमी आहे? केॾा टैलेंटेड आहिनि, छो असांखे उन मुक़ाम ताईं नथो पहुचायो वञे? रुॻो जेके बि उर्दू आर्टिस्ट, असांखे कोई मतिलबु उन्हनि सां दुश्मनी असांजी कोन्हे, उहे बि असांजा पंहिंजा ई आहिनि, उहा बि ॿोली असांजी पंहिंजी आहे, असांजे दिलि में उन्हनि जे लाइ बि इज़त आहे। पर छो न हिकिड़े सिंधी आर्टिस्ट खे उन मुक़ाम ताईं पहुचायो थो वञे? अॼुकल्ह OSTs जो दौरु आहे, अॼुकल्ह वॾा वॾा फंक्शन्स थियनि था, वॾा वॾा कॉन्सर्ट्स थियनि था, छो न हिकिड़े सिंधी आर्टिस्ट खे उन लेवल ताईं पुॼायो वञे थो? छो रुॻो OSTs हिकिड़े उर्दू आर्टिस्ट सां करायूं वञनि थियूं? असांजो हम चैनल आहे, जेके असांजा उनजा ऑनर्स जेके असांजा पहिरियां सिंधी आहिनि, ठीकु आहे, ऐं पंहिंजा ॿिया इलाही सारा खोड़ प्रोडक्शन हाउसिस आहिनि जेके कमु करे रहिया आहिनि, छो न असां पंहिंजे सिंधी आर्टिस्टनि खे सपोर्ट था? असांजा उर्दू चैनल खां वधीक असांजा पंहिंजा ई चैनल वधीक आहिनि। बिल्कुलु आहे, असांजा पंहिंजा सिंधी चैनल त असांखे सपोर्ट कनि था, पर उर्दू चैनल बि कनि। उर्दू चैनलनि जे बसि इहो आहे त भला उन्हनि जा ऑनर्स त कनि न, उहे त सिंधी आहिनि। कहिड़ा लफ़्ज़ चवां, चई नथो सघां। बहरहाल इहो आहे त कमियूं आहिनि, ॿियूं काफ़ी सिंध में केतिरियूं कमियूं आहिनि। ॾिसो मां त इहो ज़रूरु चवणु चाहींदसि ऐं पंहिंजे शो जे थ्रू ई चवणु चाहींदसि सुल्ताना आपा खे, मां ज़रूरु इहो चवणु चाहींदसि त सुल्ताना आपा, जॾहिं तव्हां एॾी वॾी प्रोडक्शन हाउस हलायो था, त जॾहिं तव्हां सिंधी आर्टिस्टनि खे कमु बि ॾियो था हुन में, उन्हनि खे तव्हां जेको आहे जीअं अलीगुल मला आहे या ॿिया इलाही खोड़ आर्टिस्ट जेके आहिनि, फ़नकार थी विया, उन्हनि खे तव्हां कमु ॾियो था, त तव्हां ज़रूरु कंहिं सिंधी फ़नकार खे बि चांस ॾियो त तव्हांजे कंहिं ड्रामे जो OST ज़रूरु करे। इहो चांस बि तव्हां उन्हनि खे ज़रूरु ॾियो, छो त ही उहे आर्टिस्ट आहिनि जेके वॾी महिनतूं करे हिन मुक़ाम ताईं पहुता आहिनि, ऐं ही बि उहा ख्वाहिश रखनि था त जेको आहे असां बि चंड खे हथु लाहियूं, त ज़रूरु तव्हांखे बि इहो चांस मिलणु घुरिजे। मां त इहा ई इंशाअल्लाह ताला रिक्वेस्ट कंदसि या शकीला जो बि थींदो ऐं तौफ़ीक़ जो बि थींदो इंशाअल्लाह। अदी अर्ज़ी आहे न, जो कल्चर आहे, जो वॾी स्टेज जेका इंटरनेशनल स्टेज आहे न, त इहा आहे असांजी खोट इहा ई त आहे त हुते चांस नथो ॾिनो वञे। हिते मौक़ो मिले महिनत भॼी कंदासीं, पोइ खटाए रब अलाए छो उहा असां में ख़ुदारी आहे, असां में उहा न आहे जेका शइ आम माण्हुनि में आहे, उहा असां खां थींदी कोन। असांजा मथियां बि आहिनि, उहे बि चाहिनि था त न अचनि, जेके मथियां असांखे सपोर्ट कनि, माना जेके कमु कनि था असांजा, उहे बि चाहिनि था त इहे न अचनि, इहे हिते ई हुजनि। बसि बदकिस्मती आहे भला तमामु फ़नकारनि जो, ऐं अॼु ताईं बि सूफ़ी जेको राग आहे उहो असांजे सिंध खां आहे, जेके पूरी दुनिया ते राज, जीअं मैडम आबदाम परवीन आहे, हदीसन मारवी आहे, जलाल चांडियो आहे, काफ़ी फ़नकार आहिनि, मधु सकराणी, ममताला शारी, काफ़ी फ़नकार आहिनि, पर माना उन में जेको जेतिरो असांजे राग में असरु आहे न, उहो शायदि ॿिए कंहिंजे राग में कान्हे को। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु आहे। इंशाअल्लाह ताला इहे शयूं जल्द जेको आहे ख़तमु थिए। हर शइ ॻाए सघे थो पियो, उर्दू हर शइ नथो ॻाए सघे। न हाणे इलाही अहिड़ा ड्रामा आहिनि जिन में तव्हांखे सिंधी राग जी बि ज़रूरत पवंदी आहे, उहो तव्हां कंहिं उर्दू आर्टिस्ट खां ॻाराए ॾेखारियो, नथो करे सघे न। इलाही शयूं आहिनि, बहरहाल असां कंहिंजे ख़िलाफ़ु कोन था ॻाल्हायूं, पर रिक्वेस्ट करे सघूं था त तव्हां चांस ॾियो, जिथे तव्हां उर्दू आर्टिस्टनि खे चांस ॾियो था त पंहिंजे सिंधियुनि खे बि ज़रूरु चांस। कुझु पंहिंजा जेके फ़नकार आहिनि न, उहे बि चाहिनि था त बसि जीअं हले थो कमु त उहो हले पियो, छो जो हुननि में झाखोड़ आहे, चाहिनि था त करे, पर असांजा सिंधी फ़नकार चवनि था त सही आहे, असांजी माना काफ़ी आहे, केरु वञे हिननि ॾे करे, पर वञिबो आहे, हिकिड़ो दफ़ो वञिबो, ॿियो दफ़ो हाणे रहीम शाह स्टूडियो जे ॿाहिरां सुतो पियो हूंदो हुयो, रहीम शाह हाणे इंटरनेशनल फ़नकार आहे, चांहि लाइ चवंदासीं चांहि खणी अचे करे अचो, हाणे ॾिसो रब हुनखे इहो कर्ज़ खणी करे माना हेॾा हेॾा करे गाना एल्बम कीअं अलाह साईं इंटरनेशनल लेवल ते हुनखे पहुचायो। मुंहिंजे ख़्याल में हुन गाने खां हिट थियो जेको पहिरीं अमर ते ॻायो, मुझको जो लाओ न, हा इहो कभी तो पहले कम था। हा ऐं जीअं हाणे अलीगुल मला बि खे बि पाण ई इंटरव्यू ॾिनो, चई मां थोरो करेक्टर हुयो मुंहिंजो, ईअं मूंखे न हुयो घणो, पोइ थोरो जो ॾिनोसि त माण्हू हुनखे सपोर्ट जो कयो, सिंधी माण्हू सपोर्ट कयो, सिंधी माण्हू सपोर्ट कनि था, पोइ हुनखे प्रोग्राम खे वधायो, हुनखे किरदार खे वधायो, ऐं उनजे अलीगुल मला जे करे ड्रामो बि सुपर हिट वियो। हा बिल्कुलु थियो आहे।
अॼु सिंधी उन्हनि खे वरी ॿिए ड्रामनि में बि अलाह जे कर्म सां हींअर काफ़ी इहे कम थींदा हींअर इंशाल्लाह अल्लाह करे अल्लाह करे। शकीला तव्हांजी का अहिड़ी ख्वाहिश तव्हां पंहिंजो पाण खे कहिड़े स्टेज ते ॾिसणु चाहियो था? मुंहिंजी त वॾी ख्वाहिश आहे त पाकिस्तान जो या मुल्क खां ॿाहिरि बि जेके स्टेज आहिनि उते मूंखे प्रोग्राम मिलनि। इंशाल्लाह महिनत कंदासीं त अॻिते वधंदासीं ऐं ॿाहिरि असांजे सिंध जा सपोर्ट कंदा आहिनि, असांखे ख़ुशी जी ॻाल्हि आहे इहा। विया आहियो पाकिस्तान खां ॿाहिरि? न अञा ताईं न आहे वियमि। अञा कंहिं तव्हांखे मतिलबु घुरायो न आहे? न, हिकु दफ़ा प्रोग्राम हो पर वीज़ा जे मसइले जी वजह सां। अच्छा, दुबई जो हुयो? हा, अच्छा अच्छा, सही। न न, इंशाल्लाह तव्हांखे ज़रूरु असांजा जेके बि सिंधी भाउ भेण आहिनि जेके ॿाहिरि रहनि था ज़रूरु तव्हांखे घुराइनि त ज़रूरु वञिजो इंशाल्लाह। हींअर पोइ छा पिया ॿुधायो असांखे? साईं सचल समस्त मुंहिंजो गीत आहे, बसि कोशिशि कयां थी त ॻाए सघां। इंशाल्लाह इंशाल्लाह। सिगड़ा वी सांवलिया रोंदी वतन दी ज़ारो ज़ार सिगड़ा वे
बेहतरीन बेहतरीन। अदी इहो ॿुधायो त तव्हां रुगो फोक ई ॻाईंदा आहियो या जीअं ज़माने जे हिसाब सां गाना आहिनि उहे बि ॻायो पिया? शुरू खां त फोक सिर्फ़ु ॻाईंदासीं, हाणे मिक्स में ॻायूं था। ॻायो था? जी। सही सही आहे, ज़मानो बि शाइरियूं आहिनि उन जे हिसाब सां ॻाईंदा आहियूं। सही, न न सही आहे, सभई ॻाओ, रुगो हिकिड़ी जाइ ते पंहिंजो पाण खे महदूद न कयो, सभिनीनि खे ॻायो। ज़रूरु ॻाईंदासीं इंशाल्लाह इंशाल्लाह। शायद भाई इहो ॿुधायो त जीअं तव्हां हिन इंडस्ट्री में आया त ज़ाहिर आहे जीअं स्ट्रगल करिणो पवंदो आहे, मुश्किलातूं फेस करणियूं पवंदियूं आहिनि, चैलेंजिस हूंदा आहिनि, रोज़ नओं चैलेंज मिलंदो आहे। तव्हांखे कहिड़ा चैलेंजिस मिलिया? अञा बि मिलनि था? एतिरा मिलिया ॿुधाइण जेतिरा न आहे। माना हिकिड़ी ज़रूरु ॻाल्हि आहे त जेके माना तूफ़ान बि बहादुरनि जे ज़िंदगी में ईंदा आहिनि ऐं जंहिंजी ज़िंदगी में बहादुर तूफ़ान ईंदा आहिनि उहे कामयाबु माण्हू ईंदा आहिनि, उनजे पोयां ई काफ़िला ठहंदा आहिनि। सही। ऐं इंशाअल्लाह ताला अल्लाह जे करम सां हले पियो कमु, महिनत हले पई ऐं पंहिंजी बि कुझु काफ़ी ग़लतियूं उन्हनि खे दुरुस्त करण में बि पंहिंजो हिकिड़ो ज़रूरी हूंदो आहे। बसि काफ़ी ईअं ई सिखंदो आहे इंसानु, पंहिंजी ग़लतियुनि खां ई सिखंदो आहे। जी जी जी। सही। त चैलेंजिस मतिलबु अॼु बि मिलनि था तव्हांखे रोज़मर्रा जी ज़िंदगी में? पर मूंखे मज़ो ईंदो आहे उन शयुनि सां। सही आहे, लाइफ में कुझु त एडवेंचर कुझु हुजे न, पर जेकर कुझु हूंदो ई न त पोइ बसि ईअं ई ॼण तव्हां आहियो ई न हिन दुनिया में। सही। कुझु थिए त ख़बर पए न त हीअ बि माण्हू आहे। अच्छा, तव्हांजो कमु बि वरी ॾाढो मज़ेदार आहे न, जीअं तव्हां गाना बि ॻायो था, वरी रिकॉर्ड बि करायो था, त पहिरियां त ईअं थींदो हुओ जो सॼी सॼी राति लॻी वेंदी रिकॉर्डिंग में, ॾींहं लॻी वेंदा हुआ। हाणे मुंहिंजे ख़्याल में कुझु कलाकनि जो आसान थी वियो आहे, काफ़ी आसान थी वियो आहे। पहिरियों रिहर्सलूं थींदियूं, महीना महीना रिहर्सलूं थींदियूं हुयूं, हाणे बि ख़बर बि न आहे त कहिड़ो गानो करिणो आहे, अची फनकार अचे थो हीअ गानो करिणो आहे। वरी पोइ ट्यूनिंग, अॻे ट्यूनिंग न हूंदी हुई, हाणे कंप्यूटर ट्यूनिंग वग़ैरह बि थी वञे, काफ़ी शयूं आसानी थी वई आहे मतिलबु। वरी उन शयुनि सां काफ़ी वरी नुक़सान बि थिया आहिनि, त माण्हुनि खे बसि पोइ महिनत ते हाणे चए थो बसि ठीकु आहे उते कंप्यूटर सेट थी वेंदो, महिनत करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। तव्हां छा चवणु चाहींदव हिन हवाले सां महिनत जे लाइ? वधे जी ॻाल्हि त मां मुतफ़िक़ आहियां, इहा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, त बड़ो महिनत छॾे ॾिनी आहे। महिनत करणु ज़रूरी आहे। कमु पहिरियों हूंदो न, उहो ई हूंदो हुयो, आॾे वारो दौर हुयो, 10-10, 15-15 ॾींहं परहेज़ कंदा हुआसीं, रियाज़ महिनत कंदा हुआसीं, पोइ हिकु हिकु कैसेट ते 5-5, 4-4 ॾींहं लॻी वेंदा 10 गाननि में। बहरहाल अल्लाह साईं सभिनीनि खे हिदायत ॾिए ऐं वॾी महिरबानी जो तव्हां सभिनीनि पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। सभिनि खां पहिरियां तव्हां खां शुरूआति करणु चाहींदमि, भेण कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मुंहिंजो इहो मैसेज आहे त जेके वालदेन आहिनि उहे पंहिंजी नियाणियुनि खे सपोर्ट कनि ऐं जेके अॻिते अचणु चाहिनि थियूं, कुझु करणु चाहिनि थियूं त उनखे करणु ॾियनि, रोकनि न। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। सर तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहींदव? जी अॼु आउं इहो चवंदुसि त वालदेन खे त पंहिंजो नियाणियूं पढ़ायो। असांजे थर जे हवाले सां थर में तमामु तइलीम जेका नियाणियुनि लाइ आहे कोन। जीअं ॻोठ में वेंदव त तव्हांखे सिर्फ़ु बॉइज़ स्कूल मिलंदा, गर्ल्स त किथे बि न आहे। जे गर्ल्स किथे आहे त शहर में, ऐं पोइ ॿारहाड़ी जे माण्हुनि खे इहो ई चवनि था त जेकॾहिं गर्ल्स खे तव्हां नियाणियुनि खे पढ़ाईंदव त उहे वधंदियूं। त हिकिड़ी नियाणी चवंदा न त हिकिड़ी नियाणी पढ़ियल सॼो घरु पढ़ियल। सही ॻाल्हि आहे। सो उहो कोशिशि, मुंहिंजो इहो ई मैसेज आहे सभिनी सिंध वासियुनि खे त नियाणियुनि पंहिंजनि खे पढ़ायो, अॻिते आणियो। असां मूं कोशिशि कई, मुंहिंजियूं 5 नियाणियूं आहिनि, 5 ई मुंहिंजियूं पढ़ियूं लिखियूं आहिनि, जेका नंढियूं आहिनि उहे पढ़नि थियूं पियूं, अॻिते अचनि थियूं पियूं। हीअ इंटर ताईं पहुचायूं, वधीक त असांजे माली हालात जे करे अॻिते कोन पिया अची सघूं, इनशाला कंदासीं कोशिशि। सो मुंहिंजो इहो ई मैसेज आहे त नियाणियुनि खे पढ़ायो। बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढो सुठो मैसेज। जी भाउ कोई मैसेज ॾियणु चाहींदव? अॼु मुंहिंजो मैसेज इहो ई आहे पंहिंजे दोस्तनि फनकार लाइ ऐं नौजवान लाइ, इहो आहे पंहिंजी महिनत जारी सां रखो। सही। पंहिंजी महिनत ते पंहिंजो पाण खे मंझरायो, इहो मुंहिंजो मैसेज आहे। सही, थैंक यू। जी शायद पहिरियों त मां कैटीन वारनि जो ऐं तव्हांजो भाउ अज़हर जो खे जो शुक्र अदा कंदुसि जो हुन पंहिंजो असांखे एॾो सारो इज़त और मान ॾिनो। ऐं उनखां पोइ मां इहो चवंदो जेके नौजवान जेका अॻ में बि ॻाल्हि कई त ॾाढा मायूस आहिनि, परेशान आहिनि, हुन में इहा आहे त उहो पाण में जेको आहे न अटल हुनखे फ़ैसिलो कान्हे को। उहो मां त नौजवाननि खे इहो मैसेज ॾींदुमि त पीउ माउ जी जेको आहे त ख़िदमत कयो ऐं इंशाअल्लाह ताला तव्हां पंहिंजो जेको सोचियो था उन में अटल बीह रहो त भई मूंखे करिणो आहे, पॉज़िटिव, नेगेटिव न। पोइ उन में तव्हां उन में ऐं अलाह जो नालो वठी करे इंशाअल्लाह ताला हिकु ॾींहुं ज़रूरु मंज़िल ते पहुचंदो। ऐं सुठी सोच रखो, सही, ॿियनि जे लाइ सुठो सोचो ऐं ॿियनि जे लाइ बुरो न सोचो त तव्हांजे लाइ बि भलो थींदो। ज़बरदस्त ज़बरदस्त। साईं वेंदे वेंदे तौफ़ीक़ भाउ तव्हांखां गानो ॿुधंदासीं। हा जी बिल्कुलु। इंशाअल्लाह व्यूअर्स तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। उमेदु आहे त तव्हांखे शो पसंदि आयो हूंदो। तेसि ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।
हेलो बखने परदेस खां बखने परदेस खां विसर लपें जा देस शाहिद से कन कहड़ावे सज के पीड़ला रहू जा प्यार में बेकदुर जे देश में भजी पखड़ा अनाए वेठा से बेकदुर जे देश में भजी पखड़ा अनाए वेठा से छा सोचो हो ऐ छा थी वियो दर्द पिराए बैठा से बेकदुर जे देश में भजी पखड़ा अडाए बैठा से साथी हुआ गडु खोड़ सुख में कहीं न लधी का सार दुख में साथी हुआ गडु खोड़ सुख में कहीं न लधी का सार दुख में विख विख ते सव घाव मिलिया गणतियों गए सौदाव मिलिया विख विख ते सव घाव मिलिया गणतियों गए सौदाव मिलिया सिर ते सहाय वेठा से दर्द पिराए वेठा से बेकदुर जे देश में भजी पखड़ा अडाए वेठा से मलक शबीर खे खबर न पई केॾी मुक़दर मूंसां कई मलक शबीर खे खबर न पई राह मुसाफ़िर जी वियुमि घर जो बि रस्तो भुलिजी वियुमि राह मुसाफ़िर जी वियुमि घर जो बि रस्तो भुलिजी वियुमि हर शइ लुटाए वेठा से दर्द पिराए वेठा से छा सोचो हो ऐं छा थी वियो दर्द पिराए